जे ॻोठ अरबाब अली बिजाराणी में जिते मक़तूल नौजवान मोहम्मद हनीफ़ बिजाराणी जे टिहाड़े जी रस्मूं अदा कयूं पियूं वञनि ऐं असां सां मक़तूल जा वारिस गॾु वेठल आहिनि। उन्हनि खां पुछा कंदासीं त असुलु वाक़िए जो कारण छा आहे, केरु जवाबदार मुलविस आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं 3 ॾींहं गुज़रण बावजूदि वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। केस में कहिड़ियूं रुकावटूं आहिनि, अचो त उन्हनि जे वारसनि खां मालूम कयूं था। चेयरमैन बिलावल भुट्टो खे वज़ीर आला खे अपील कंदुमि DIG लाड़काणे खे SSP शिकारपुर या खानपुर उन्हनि खे कुझु ताक़तवर माण्हुनि जो हथ आहे जंहिंजी वजह खां उहे केस न पिया खणनि ऐं नई का FIR था कनि। मां रिक्वेस्ट कंदुसि वज़ीर आला खे इन मामले जो नोटिस वठे ऐं ॾिसे। ऐं अॼु तक़रीबन 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, अञा ताईं को केस दाख़िल न थियो आहे। इन जो मतिलबु इहो ई आहे त उहो जेको चेयरमैन आहे अफ़ज़ल ख़ान उनजे पुटनि क़तलु कयो आहे। इन जो लॻे थो नाज़िम आश खानपुर जो लॻे थो इन जे कोई सियासत में हथा, इन जे करे केस दाख़िल नथो थिए। असां रिक्वेस्ट कयूं था ऐं अपील कयूं था वज़ीर आला खे ऐं बिलावल भुट्टो खे ऐं जेतिरे ताईं मुंहिंजो वीडियो वञे थो पियो उनखे अपील आहे DIG लाड़काणे खे अगरि उहे असांजो केस दाख़िल नथा करनि असां ॾिसूं था पिया न त एतिरा जो दाइरो वधाए वेंदो। रुकावटूं हुयूं असांजे सौट मोहम्मद हनीफ़ जा आराई बिरादरनि ॾे पैसनि जी ॾेती हुई। पैसनि जी ॾेती में अची करे अफ़ज़ल जे पुटनि नवीद ऐं सॼो मसइलो कयो आहे नाज़िम। उन जे बावजूदि असां सुबुह जो रोड ब्लॉक कयोसीं। असांखे SHO नापरकोट CI पासवान शाहजहान शाह जेके अॼु असांखे रोड खोलो आहिनि, SHO खानपुर ऐं DSP खानपुर असां वटि न आया। उहे चवनि पिया त इन्हनि जे मथां असां केस दाख़िल न कंदासीं। असां नाजाइज़ी कंहिं सां बि न कंदासीं। जंहिं के असांजा असुल कातिल आहिनि उन्हनि ते ई असां केस दाख़िल कराईंदासीं। भले केस दाख़िल न थिए त न थिए। असांजी DIG लाड़काणो IG सिंध वज़ीर आला खां मुतालबो आहे त असांजा जेके हक़ीक़ी कातिल आहिनि उन्हनि जे मथां केस दाख़िल कयो वञे। SSP शिकारपुर खां बि असां इहो ई मुतालबो कयूं था जेके असांजा हक़ीक़ी कातिल आहिनि उन्हनि ते केस दाख़िल कयो वञे त उन्हनि जी महिरबानी करे नथा कनि पिया त दर दुर हले थी पई। असां खानपुर सूबेदार साहिब वटि वियासीं बि उन असांखे जवाबु ॾिनो। मथां DSP खानपुर उन बि असांखे जवाबु ॾिनो। पोइ बासर कंहिं वॾे कंहिं अमीर जो को उन ते हथु आहे उन पैसा वठी खाधा। असांजो खून माना हो लुणणु चाहे थो। असां इन जे करे मुतालबो कयूं था त असांजो केस दाख़िल कयो वञे। जेके जवाबदार असांजा हक़ी आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। असांजो मुतालबो इहो ई आहे। DIG लाड़काणो साईं मुराद अली शाह असांजी अपील इहा आहे त असांजा जेके कातिल आहिनि जल्द में जल्द गिरफ़्तार कया आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो नाहको कुठो वियो आहे, रोज़ायत आहे, रोज़ो हुनखे वात में आहे। असां पाण बि रोज़ायत हुयासीं। असां सॼो ॾींहुं रहियासीं, रोड वेला कयासीं त बि को हुन ते असर न थी हिन महिल ताणी कोन पियो आहे। न असां वटि को आयो बि आहे हिन महिल ताणी। तॾहिं ते असांजो इहो ई मुतालबो आहे। खानपुर सूबेदार साहिबु आहे बि असांजी FIR दाख़िल न कई। DSP खानपुर बि असांजी FIR दाख़िल नथो करे पियो। उहो पैसा वठी खाई विया आहिनि ॿई उन्हनि आराइनि खां। हाणे असांजो केस दाख़िल नथा करनि पिया। असां DIG लाड़काणे खे अपील कयूं था असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे इंसाफ़ मिलियो वञे। असुल त साईं जेको आहे उनजे वट में ॿिया आहिनि। हिन क़तल कयो आहे ॿिए हिकिड़े ग़रीब चरे ते फसाइण जे लाइ हुन कयो। उहो जेको मैयत जे घर में ॾेखारनि था पिया उहे पाण में अज़ीज़ आहिनि। उहो अफ़ज़ल जा पुट आहिनि नवीद ऐं नाज़िम। क़तल कयो आहे उन्हनि, ॾाढ करे उन्हनि कयो आहे। वरी हुन ग़रीब मिसकीन हिकिड़ो चरियो आहे उनजे घर में मुंहिंजो माना हिकिड़ो ॾेखारे करे पाण खे छॾायो। चरे जे कढम खे लाइण जे करे माना पंहिंजे केस बचाइण लाइ हिकिड़ो हुननि ड्रामो रचायो आहे ग़रीब माण्हू। उन मुंहिंजे छोकिरे जा पैसा उन दोस्त उहे आराई हा। उनमें मुंहिंजा पैसा छोकिरे जा उहे मुंहिंजा पर्चियूं जेको आहे छोकिरे जे घर सबूत सभु लिखिया पिया आहिनि। उन लिखी रखियो आहे त मुंहिंजा इन ते पैसा आहिनि। पैसा मुंहिंजा ननि ॾिया उनखे पैसनि जे लाइ उनजे लाइ मुंहिंजो छोकिरो मारे ॾाढ मुड़सी करे वरी हिकिड़े ग़रीब चरे जे कढ हिकिड़ो फिराट कराइण लाइ जीअं हिकिड़े चरे ते बीहे उनजे मथां केस ई न वेंदो। उनजे करे माना मुंहिंजी FIR जेको आहे सो उहो बाअसर माण्हू आहे, बाबल ख़ान भाई जो आहे, यानी पाण ज़िले चेयरमैन आहे, इम्तियाज़ शेख जो आहे। उन जे दबा जे करे हाणे FIR न कटियो। माना
हुनखे छॾियो बासरा चरे ते कयो। ईअं चरे ते थियण खां बाद में मुंहिंजो केस लुड़े ऐं हू मिसकिन माण्हू आहे। मां उन ग़रीब सां ज़ुल्म कयां, मूंसां बि ज़ुल्म थियो आहे। मां उन ग़रीब सां ज़ुल्म कयां ऐं मां बि ज़ालिम हुननि में मूं में कहिड़ो फ़र्क़ु थींदो। मुंहिंजो क़तल कयो आहे अफ़ज़ल जे पुटनि नवीद नाज़िम, उन सां ॿियनि जा जेका नाला आहिनि उहे असां वटि मौजूदु आहिनि। उन्हनि क़तल कयो आहे मुंहिंजो, उहो बेगुनाह उन्हनि ई क़तल कयो आहे। हाणे उनजे बचाइण जे लाइ इहो बासर आहिनि, उनजे करे रुकावट करे असां ताक़तवर ऐं उनजे करे असांखे न चए जेको हिकिड़ो ग़रीब माण्हू लोड़े ऐं उनजे करे मुंहिंजी एफ आई आर नथी थिए। क़तल मुंहिंजो पैसनि जे करे, छोकिरो पैसा न ॾिना अथनि उनजे करे कयो अथनि। बाक़ी जेको हीअ छोकिरी जा उहो ड्रामा था रचाइनि, इहो कूड़ आहे सारो सारो। हिकिड़ी छोकिरीअ खे ज़हर ॾिनो बि उन आहे त पोइ उहा इंट्रू कीअं पई ॾिए। हिकिड़ी ज़हर वारी किरी मरे थी, बीमार आहे, त पोइ सादी सीधी उहा उथी वरी कीअं सिर थी अची इंट्रू कीअं थी ॾिए। त मूंखे ज़हर पीआई यानी ईअं कंहिं इहो उहो इल्ज़ाम था करनि, पंहिंजे हिकिड़ो ड्रामो था रचाइनि। असांजो हुन ड्रामे सां वास्तो न आहे। असांजे छोकिरे खे दीनादास दी तशदुद थियल आहे, बाक़ाइदे पुठी सॼे में असांखे सॼे छोकिरे जो घाटो भॻल आहे। असां मीडिया वारनि खे बि उहो ॾेखारियो आहे। असांजो सॼो असां रिकॉर्डिंग कराई आहे, सॼो असांजे मुड़ुस जो घाटो भॻल आहे। घाटे खां बाद में जेको आहे पोइ वठी करे मुंहिंजो मुड़ुसु माना जीवरी ॿधी हुनखे क़तल कयो अथनि। उहो मिसकिन माण्हू जे घर सटियो अथनि। उहो चरियो माण्हू आहे जेको मोहम्मद अनवर आहे, उहो चरियो माण्हू आहे, बिल्कुलु चरियो माण्हू आहे। भली को घुराए को ॾिसे उनखे, उहा बि ज़रूरु चरियो माण्हू आहे। मां चरियो माण्हू जी कॾहिं त न लॻंदुसि। हिकिड़ो मिसकिन माण्हू मां सां बि ज़ुल्म थियो आहे, मां उन सां ज़ुल्म कंदुसि। मां हुकूमत खे अपील थो कयां, आला ऑफिसरनि खे, आला हुकूमत जे ऑफिसरनि खे, वज़ीर आला खे, IG सिंध खे, DIG लाड़काणी खे त असांजो इंसाफ़ थिए, असांजी FIR कटे। उन जंहिं कातिलनि असांजो क़तल कयो आहे असांजो उन्हनि जे मथां FIR दर्ज कई वञे। उन्हनि ते असां बेवाजिबी कंहिं ॿिए सां नाहक न कंदासीं। मक़तूल मोहम्मद हनीफ़ बिजारणी जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त असांजे नौजवान खे क़तल थिए 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हद जी खानपुर पुलिस जेको आहे त केस दाख़िल करण लाइ तयार ई न आहे। उन्हनि जो वधीक चवणु हो त DSP खानपुर ऐं SHO खानपुर जवाबदार धुर खां रिश्वत वरिती आहे, जंहिंजे करे हू केस दाख़िल न पिया कनि ऐं जवाबदार धुर खे सियासी पुठ भराई में हासिलु आहे, जंहिंजे करे जवाबदारनि मथां हिन वक़्तु ताईं केस दाख़िल न कयो पियो वञे। सवाल इहो आहे त जेकॾहिं मक़तूल जो केस दाख़िल न थींदो त उनजो छा खून ईअं ई रायगान हले वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।